आप जनरल जो सदर साईं उबैद शाह साहब, नवीद अहमद खोड़ो साहब, अकबर शाहणी साहब, आज़म मस्तोई साहब ऐं जेके बि तालुकनि जा सदर साहिब आहिनि उन्हनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त हिन वक़्त जो SHO टंडो मस्ती तालिब हुसैन जोणे जो जेको महीनो अॻु बरादी जेतोई थाणे जो SHO हुयो, उन मूंखे चयो त मूं वटि लयानू कार बीठी आहे 5.5 लख जो, त मां तव्हांखे ॾियां। उन कार जे नाले ते हिन मूंखां 30,000 वरिता त पुटनि जी शादी आहे छेलो वठिणो आहे, 10,000 मूंखां ॿिया वरितई। कुझु ॾींहंनि खां पोइ हिन चयो त कार जो सेलब ख़राबु आहे ऐं सेलब मूंखे वठिणो आहे कार जो, हलो त ठाराइजांव। मां हिन जी गाॾीअ में 5,000 जो तेल भराए सखर वियासीं तो 8,000 में सेलब मिलियो कार जो। उहो उते असां मिस्त्री वटि गाॾी शिकराए काए आयासीं। जीअं मिस्त्री वटि काए आयासीं, मिस्त्री हुन में सेलब भरियो, चई हिन जो हिसे में बि कमु आहे, 10,000 ॿिया बि खाईंदी। मां 10,000 ॿिया बि मिस्त्रीअ खे ॾिना। वरी मिस्त्रीअ चए त हिन जो गियर ख़राबु आहे गाॾीअ जो ऐं जेको आहे 45,000 ॿिया खाईंदी। मां त 45,000 मां ॿिया बि ॾियां थो। त उते जंहिंमहिल मां सॼो कमु कराए इहो ख़र्चु कयो त SHO मूंखे तालिब जोणे जो चयो त गाॾीअ जा काग़ज़ न आहिनि, मूंखे बैंक डिफॉल्टर आहे। मां गाॾी इहा न वठंदुमि, मां कावड़ जी टैक्सी कराए मोटी आयमि वापसि। हिन मूंखे कॉल कई त मूंखे ₹1 ॾियो, जेको आहे मुंहिंजे पुटनि जी शादी आहे, गाॾी तव्हांखे खणी आहे। मां त गाॾी 2 नंबर आहे, मां इहा गाॾी न खणंदुमि। हे बार बार मूंखे फ़ोनूं कंदो रहियो। हिन मूंखे फ़ोन कई अचो भला रूबरू वेही ॻाल्हाइणो आहे। मां 4 दोस्त वठी हिन थाणे ते वियुमि। त जीअं ई मां वियुमि हिन मूंखे लॉकअप कराए छॾियो त मूंखे पैसा छो न ॾिनई, गाॾी छो न कई, पेरनि में बेल हणाई, ॾोहारनि वारो रहियो मूंसां रखी, मुंहिंजी तज़लील कई, मूंखे गार गंद कई। उन खां पोइ आज़ादीअ जा 35,000 मूंखां वधई, जेको सिकंदर जोणे जो हिन जो माइट आहे, 35,000 जो ज़ामिन पियो ऐं मूंखे आज़ादु कयईं। अक्सर ई राति जो शराब पी मूंखे कॉल कंदो, जेका हुन मोबाइल में मुंहिंजी कॉल रिकॉर्डिंग मौजूदु आहे। को ऑफिसर घुरंदो, छेले घुरण जी बि, पैसा वठण जी बि रिकॉर्डिंग हिन मुंहिंजी मोबाइल में मौजूदु आहे। को मुंहिंजो साहब अॻवान घुरंदो, को ऑफिसर घुरंदो त मां उन्हनि खे बि ॾींदो। मूंसां थियल नाइंसाफ़ीअ जो नाइंसाफ़ी थी कई आहे, मूंसां इंसाफ़ जो नाल आहे, SHO जे लाइ फौरन कार्रवाई कराई वञे। महिरबानी।